असांजे जिस्म में ॿिनि क़िस्मनि जो रतु थींदो आहे। घणनि जो? हिकिड़ो ऑक्सीजन खां बिना रतु ऐं ॿियो ऑक्सीजन वारो रतु। ऑक्सीजन खां बिना रतु जेको आहे उनखे ख़राबु रतु चइबो आहे ऐं जंहिं रतु में ऑक्सीजन मिली वेंदी आहे उनखे चइबो आहे साफ़ रतु। ठीकु आहे। इहे ॿिन्ही क़िस्मनि जा जेके रतु आहिनि असांजे दिलि में बीहंदा आहिनि, पर पाण में कॾहिं बि न मिलंदा आहिनि। उहे पंहिंजे पंहिंजे रस्ते सां हलंदा रहंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे तव्हां गौर कयो, दिलि में 4 खाना थींदा आहिनि, 2 मथां 2 हेठां। मथियनि खाननि खे एट्रियम चइबो आहे। हे एट्रियम आहे, हे बि एट्रियम आहे, हे वेंट्रिकल आहे, साॼे पासे वारो वेंट्रिकल राइट वेंट्रिकल, ऐं हीअ आहे लेफ्ट वेंट्रिकल या खाॿे पासे वारो वेंट्रिकल। अहिड़े तरीक़े सां मथियां खाना हे राइट एट्रियम ऐं ही लेफ्ट एट्रियम। हाणे रतु जो दौरो शुरू कीअं थींदो आहे? दिलि सॼे जिस्म में रतु खे डुकाए थी ऐं रतु खे पहुचाए थी। शुरूआत किथां थींदी आहे? पहिरियां दिलि जे साॼे हिसे खां शुरूआत थींदी आहे ऐं साॼे हिसे में हीअ आला नस आहे, हिनखे चइबो आहे सुपीरियर वेना केवा, आला नस, ऐं हीअ आहे अदना नस या इंफीरियर वेना केवा। हाणे मथी नस ऐं हेठी नस खणंदी आहे ख़राबु रतु, यानी बिना ऑक्सीजन वारो ख़राबु रतु, ऐं इहो रतु मथी साॼे एट्रियम में दाख़िल थींदो आहे। साॼे तरफ़ ॾे जेको साॼे तरफ़ खां एट्रियम आहे हिन में दाख़िल थींदो आहे। जॾहिं हिन में पहुचंदो आहे, हिन एट्रियम खां हेठियां वाल्व रखियल हूंदी आहे ऐं टोटल दिलि में 4 वाल्व हूंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे हिते जेका वाल्व आहे उनजो नालो आहे ट्राइकस्पिड वाल्व। जॾहिं वाल्व खुलंदी आहे त रतु हेठि ईंदो आहे ऐं उहा बंदि थी वेंदी आहे। उहो रतु हाणे वापसि मथे नथो वञी सघे। ठीकु आहे। ट्राइकस्पिड वाल्व खुलंदी, रतु राइट वेंट्रिकल में ईंदो, राइट वेंट्रिकल या साॼो वेंट्रिकल। ठीकु आहे। हिन में रतु अची वियो, हाणे इहो वापसि नथो वञी सघे, छो त वाल्व जो कमु आहे इहो त वाल्व रतु खे हिकु पासे मोकिलींदी आहे ऐं उनखे वापसि मोटणु न ॾींदी आहे कॾहिं बि। हिन वेंट्रिकल में रतु अची वियो, साॼे वेंट्रिकल में। हाणे इहो वेंदो पल्मोनरी आर्टरी में। पल्मोनरी आर्टरी जेका आहे उहा रतु खे कारे खणी वेंदी आहे? फिफड़नि ॾे। पर पहिरियां जॾहिं पल्मोनिक वाल्व या पल्मोनरी वाल्व इहो खुलंदो त रतु वेंदो असांजे फिफड़नि ॾांहुं। छाजे ज़रिए? पल्मोनरी आर्टरीअ जे ज़रिए। हिन आर्टरीअ जे ज़रिए खाॿे पासे वारे फिफड़ ॾांहुं वेंदो ऐं हिन आर्टरीअ जे ज़रिए साॼे पासे जे फिफड़ ॾांहुं वेंदो। ठीकु आहे। ॾेखारियो वियो आहे जीअं हिन जो जेको ब्लू कलर आहे रतु जो, हिनखे ब्लू कलर इन करे आहे सुञाणप जे लाइ। ब्लू कलर माना उहो रतु जेको ख़राबु आहे, जंहिंमें ऑक्सीजन मौजूदु नाही। हाणे जॾहिं फिफड़नि ॾांहुं रतु पियो हलियो, पल्मोनरी आर्टरी खणी वई, खाॿे फिफड़ ॾे बि खणी वई, साॼे फिफड़ ॾे बि खणी वई। फिफड़नि में जॾहिं रतु पहुचंदो आहे त उन सां ऑक्सीजन मिली वेंदी आहे। जेका ऑक्सीजन असां हवा मां खणूं था उहा रतु सां मिक्स थी वेंदी, मिली वेंदी। हाणे इहो थी वियो ऑक्सीजन वारो रतु या साफ़ रतु। ठीकु आहे न। ऐं साफ़ रतु दिलि में फिफड़नि ॾांहुं साफ़ थी करे पल्मोनरी वीन्स ज़रिए दाख़िल थींदो आहे। पल्मोनरी वीन्स या जंहिंखे चऊं पल्मोनरी नस। ठीकु आहे न।
खाॿे पासे वारियूं जेके नसूं आहिनि इहे हितां रतु दाख़िल कंदियूं ऐं साॼे पासे वारियूं हितां दाख़िल कंदियूं। हिकिड़ो रतु आहे जेको फिफड़नि ॾांहुं साफ़ थी करे दिलि में अची रहियो आहे, ठीकु आहे। हिननि नसुनि जे ज़रिए हे नसूं हिन फिफड़ ॾांहुं खणी ईंदियूं रत खे ऐं हे नसूं हिन फिफड़ ॾांहुं खणी ईंदियूं, ठीकु आहे। इहो रतु दाख़िल थींदो लेफ्ट एट्रियम में या खाॿे पासे वारो एट्रियम उहो हिन खानी में। अहिड़े तरीक़े सां हिन खानी में जॾहिं रतु पहुची वियो, हाणे इहो जॾहिं माइट्रल वाल्व खुलंदी, हिन जो नालो आहे माइट्रल वाल्व, हिते वाल्व रखियलु आहे, या जॾहिं खुलंदी त रतु दाख़िल थी वेंदो खाॿे वेंट्रिकल में या लेफ्ट वेंट्रिकल में रतु दाख़िल थी वियो। हिते जॾहिं अची वियो वाल्व ज़ाहिर आहे बंदि थी वेंदी, छो त वाल्व जो कमु ई इहो आहे रतु खे दाख़िल करे बंदि थी वञणु, जीअं उहा रतु वरी वापसि न वञी सघे। ऐं वाल्व रतु खे हिक ई तरफ़ रवां रखंदियूं आहिनि, हिकिड़ी तरफ़ रवां रखंदियूं आहिनि। ओके, लेफ्ट वेंट्रिकल में रतु पहुची वियो ऐं हीउ रतु आहे साफ़ थियलु जेको फिफड़नि ॾांहुं साफ़ थी करे हिते अची वियो आहे। हाणे हिते वाल्व रखियलु आहे ऑर्टिक वाल्व या ओर्टा जो वाल्व। इनखे तव्हां वाल्व चओ या वाल्व चओ, ॻाल्हि साॻी आहे। इंग्लिश लफ़्ज़ आहे वाल्व ऐं सिंधीअ में त असां इनखे वाल्व बि चई सघूं था, दिलि जा वाल, ठीकु आहे न। लेफ्ट वेंट्रिकल में जॾहिं साफ़ रतु मौजूदु आहे, हाणे आर्टिक वाल्व जॾहिं खुलंदी त रतु दाख़िल थींदो ओर्टा में। हीअ आहे ओर्टा यानी शाह शरियान, जेका साफ़ थियलु रतु पूरे जिस्म में पहुचाईंदी आहे ऐं हिन मां नंढियूं नंढियूं नालियूं निकिरंदियूं आहिनि, शरियानूं निकिरंदियूं आहिनि, जेके पूरे जिस्म ॾांहुं साफ़ रतु पहुचाईंदियूं ऐं असांजे जिस्म खे साफ़ रतु मिलंदो, सेलनि खे मिलंदो, सेलनि जी ग्रोथ थींदी, जिस्म जी वाध वेझ थींदी, ठीकु आहे न। ऐं आर्टा जी हिकिड़ी शाख हेठि बि आहे जेका जिस्म जे हेठीं लोअर बॉडीअ में यानी कि जिस्म जे हेठीं हिसे ॾांहुं रतु पहुचाईंदी। ऐं जेका मथां आर्टा आहे उन मां खोड़ सारियूं शाखूं निकिरंदियूं, शरियानूं निकिरंदियूं ऐं पूरे जिस्म में साफ़ रतु पहुचंदो या जिस्म खे मिली वेंदो। इन तरीक़े सां दिलि असांजी कमु कंदी आहे ऐं असांखे ख़बर पई त दिलि में वाल्व जो वॾो किरदारु आहे। जेके 4 क़िस्मनि जा वाल्व आहिनि उन्हनि जो वॾो किरदारु आहे ऐं 4 दिलि में खाना आहिनि, 2 मथियां खाना, 2 हेठियां खाना, ठीकु आहे। सम्झ में अची वियो? हिननि को सुवाल का शइ सम्झ छा? हार्ट अटैक छाजे करे थींदी आहे? हार्ट अटैक तॾहिं थींदी आहे जॾहिं असांजे दिलि खे ऑक्सीजन सां भरपूर रतु न मिली सघंदो आहे। जेके दिलि सां ॻंढियल नालियूं आहिनि न, मिसाल तौर ते जेकी असांजूं नालियूं आहिनि, पल्मोनरी वेन्स आहिनि या ओर्टा आहे, किथे बि काई बि नालीअ में जेकॾहिं सण बि ॼमी थो वञे या उनजो रस्तो बंदि थो थिए या जेकॾहिं को वाल्व या कंहिं वाल्व जो सही कमु नथो थिए, उहा वाल्व पंहिंजो कमु छॾे थी वञे। किन माण्हुनि में इहे थींदियूं आहिनि तकलीफ़ूं दिलि जूं, ऐं वाल्व जेके हूंदियूं आहिनि उहे थोरे टाइम लाइ कमु छॾे वेंदियूं आहिनि, वरी उतां ई उहे शुरू थी वेंदियूं आहिनि, जंहिं करे उन्हनि माण्हुनि खे झटका ईंदा आहिनि या उहे अटैक त न थींदो आहे पर झटका ईंदा आहिनि। उन्हनि खे अटैक थी सघे थो, कंहिं बि वक़्तु मुमकिन आहे। त जेको वॾे खां वॾो सबबु आहे दिलि जे दौरे जो या अटैक जो, उहो इहो ई आहे त रतु खे दिलि खे ऑक्सीजन सां साफ़ रतु न मिलंदो ऐं दिलि जा जेके पठा आहिनि न, जेको मास आहे, जेके मसल्स आहिनि दिलि जूं, उहे मरणु शुरू कंदियूं। छो त मसल्स खे, दिलि जूं मसल्स 24 कलाक हलंदियूं रहंदियूं आहिनि, चुरपुर कंदियूं रहंदियूं आहिनि, उन्हनि खे ब्लड खपे। जेकॾहिं उहो न मिलंदो ऑक्सीजन सां भरपूर रतु त उहे मरणु शुरू कंदा। ऐं पहिरियां ईअं थींदो आहे त दिलि में सूरु पवंदो आहे, जॾहिं का नाली ब्लॉक थिए थी न, सणु ॼमे थो उन में,
ऐं अक्सर करे पहिरियां जेको अटैक थींदो आहे उन में कॾहिं कॾहिं माण्हू बची वेंदो आहे, पोइ वरी जॾहिं ॿीहर अटैक थींदो आहे त पोइ उहो अक्सर करे मरी वेंदो आहे। ठीकु आहे, त सबबु इहो ई आहे नालुनि में सणभ जो ॼमणु ऐं दिलि जे पठनि खे साफ़ रतु ऑक्सीजन सां भरपूर रतु न मिलणु, इहे ई सबबु आहिनि। ॿिए कंहिंखे सुवाल? जेके शरियानियूं आहिनि उहे साफ़ रतु खणंदियूं आहिनि, ठीकु आहे न, आर्टरीज़, ऐं जेके बीन्स आहिनि उहे ख़राबु रतु खणंदियूं आहिनि, बिना ऑक्सीजन वारो रतु, जीअं इंफीरियर वेना केवा या नस आहे हेठी नस, ऐं सुपीरियर वेना केवा मथी नस, हिननि मां रतु जेको अचे थो ख़राबु रतु थो अचे। पर जेका फिफड़नि में जॾहिं रतु साफ़ थी थो वञे ऐं वापसि थी करे पल्मोनरी बीन्स जेके आहिनि न, हे वाहिद नस आहे, हीअ पल्मोनरी बीन जेका साफ़ रतु खे दिलि में खणी ईंदी आहे। पल्मोनरी बीन खां सवाइ जेके बि नसूं आहिनि उहे ख़राबु रतु खणंदियूं, यानी ऑक्सीजन खां बिना जेको रतु आहे उहो खणंदियूं। पर हीअ वाहिद नस आहे जेका फिफड़नि ॾांहुं साफ़ थियल रतु खणी करे लेफ्ट एट्रियम में दाख़िल कंदी आहे। हिन खां पोइ रतु लेफ्ट वेंट्रिकुलम ईंदो, जॾहिं वाल बि खुलंदी, वेंट्रिकुलम अची वियो, वाल बंदि थी वेंदी ऐं ओर्टाम अची वियो, सॼे जिस्म खे मिलंदो, शाह शरियान जे ज़रिए सॼे जिस्म खे साफ़ थियल रतु ऑक्सीजन वारो मिली वेंदो।